सिंधी संगत पारां सिंधी बैतनि जी चटाभेटी पूरी थी 15 अप्रैल ते। हिन में असांखे 750 वीडियोज़ मिलिया नंढड़नि ॿारनि जा बैत चवंदे। केतिरनि स्कूलनि त ख़ासि कोशिशि कई पंहिंजे स्कूल में ॿारनि खे बैत यादि कराए वरी उन्हनि जा वीडियोज़ कढाए असांखे व्हाट्सएप कया। असां इहे सभई बैत सभई वीडियोज़ यूट्यूब ते पंहिंजे नए चैनल सिंधी संगत किड्स में अपलोड करे छॾिया आहिनि। तव्हां ॾिसी सघो था नंढड़नि गुलड़नि खे सिंधी बैत चवंदे। असांजा 20 इनाम 8 मई ते सीता सिंधु भवन में इहे इनाम ॾींदी श्रीमती कला प्रकाश। हीअ असांजी पहिरीं चटाभेटी आहे नंढड़नि ॿारनि खे सिंधी ॻाल्हाइणु सेखारण जी। जे ॿार नंढपण में ई ॿ ॻ ॾ ॼ जा उचार सिखंदा त या उमिरि सिंधी ॻाल्हाइणु न विसारींदा, सदाईं सिंधी ॻाल्हाए सघंदा। इहा ई असांजी कोशिशि आहे। असां 15 नवां बैत ठाहिया आहिनि ऐं इन्हनि ते एनिमेशन्स या वीडियो ठाहिण जे लाइ असां रखंदासीं हिकु कॉम्पिटिशन, हिकु चटाभेटी जंहिंजी अनाउंसमेंट थींदी जून जे महीने में। हीअ उन्हनि ॿारनि लाइ आहिनि जेके नौजवान सिंधी आहिनि ऐं कॉलेज में मीडिया ते कोर्स करे रहिया आहिनि। असीं चाहियूं था त दुनिया भर में पखिड़ियल सिंधियुनि ताईं असीं पंहिंजी हीअ कोशिशि पहुचायूं। उन लाइ असांखे घुरिजे तव्हांजो साथ, तव्हांजो सहकार, जीअं असीं पहुची सघूं हर सिंधीअ ताईं, हर शहर में, हर मुल्क में। त तव्हीं बणिजो असांजा साथी। असांखे हर शहर में हिकु साथीअ जी ज़रूरत आहे जीअं असांजी हीअ कोशिशि सभिनी माण्हुनि ताईं पहुचे। केतिरो न ॾुखियो आहे असां सिंधियुनि लाइ हिक ॿिए ताईं पहुचणु। न टीवी चैनल आहे, न पूरी अख़बार का आहे जेका सॼे हिंदुस्तान में पखिड़ियल सिंधी पढ़ी सघनि। सो इन जे लाइ असांखे हिक ॿिए जी मदद करणी आहे। फेसबुक हुजे या व्हाट्सएप हुजे, पर तॾहिं बि हिकु अहिड़े शख़्स जी हर हिकु शहर में असांखे ज़रूरत आहे जो कोशिशि करे इन सभिनी मीडिया जे ज़रिए सभिनी सिंधियुनि ताईं पहुचे। सिंधी ॿोलीअ खे वधाइणु तव्हांजो फ़र्ज़ु, मुंहिंजो बि फ़र्ज़ु आहे। अचो त गॾिजी फ़र्ज़ु निभायूं ऐं सचा सिंधी सॾायूं। त करियूं अॼु ई कोशिशि गॾिजी।